नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभودीरो में खबर दींदा हूं। सोभودीरो लग ॻोठ क़ोड़ल मेमण मां नामعلوم ھٿياربند चोरन पोलियो जी معزور ॻोठाणي शफीع मेमण जे घर जी 4 दीवारी की खाट हणी लखें रुपयनि जी मालिकियत जो भलोड़ बडियूं गुलाबी नस्ल जूं 4 बकरी चोरी करे फरार थी विया। معزور पर शफी मोहम्मद ऐं मोहम्मद नवाज़ मेमण दाईंदे ॿुधायो त गुज़िरियल राति देर सां बकरियूं चोरी थियण जी फौरन बाद असां ॻोठाणनि चोरन जो पीछो कयो त चोरन हिक ढुकी बकरी जेका वेम ते हुई हली न सघण सबब उन भलोड़ बकरी के धक्का हणी मारे रस्ते में फिटो कयो। वायर पोयां हुजण करे चोरन खां हिक बकरी छॾाए वरती। 2 लखनि जी मालिकियत जूं 2 बकरियूं चोर काहे फरार थी विया। मुतासिर ॻोठाणनि चयो मां पोलियो जो معزور आहियां ऐं मिसकीन आहियां। मां IG सिंध SSP खैरपुर के अपील थो करियां त मूं معزور के चोरी थियल भलोड़ नस्ल जूं बकरियूं वापस कराए चोरन के गिरफ्तार करे मूंसां इंसाफ कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।